भाऊ ओ भाऊ यार परे कर चेक के रहा तू यार धप गई थी चर सही ॾाढी मां मनशा सिप्लाई कंदो आहियां। ओ मतलब नशो खपइंदो आहे नशो खपइंदो आहे यार थोरो परे कर न धप थी अचे मूंखे हां सही आहे। भाऊ तू केर आ? भाऊ मां जी आलो बहुत जा झंडा हण तो आया जाते मतलब विंदा आहियूं असां तू केर आहे? मां साफ़ी आ रिपोर्टर। साफ़ी ख़बर है ना भोतार जो माण्हू आहे न मां बि हुनजो ई माण्हू टेंशन न कर का पोस्ट न हलंदी तुंहिंजे ख़िलाफ़। सिकंदर ओ सिकंदर जी वॾेरा ये अलवल केरा आया न साईं ये जी हलाई साहब ये जेके ईंदा आहिनि ॿियो केरा मनशियात वारा। पहिरियों हिन मनुष्य वारे खे ॾिसण कर ठीकु आहे साईं। वञ वञ अब मनशियात वारो कहिड़ो आहे? मां आहियां वॾेरो थो करे। अच्छा ॾिसनि तो असां खां वधीक इज़त आहे मंशियात वारनि जी अबा असां पैसा वठंदा पोइ मनशियात वारो पैसा ॾींदो आहे हो पर ख़बर आहे मां सीनियर साहब वॾेरा वठी आयो आहियां। भैया जी सही सलाम वालेकुम सलाम दे अलवल काते काते मनुष्य जो माल सप्लाई तो करे साईं सॼे शहर में न ॻोठ छॾियोसीं कोन शहर न को दुकान न होटल नंढे वॾे थी मनुष्यत फैलाए जीअं चवंदे वॾेरा उहे ई थींदो। ठीकु आहे न जीअं चवंदे उहे थींदो। अॻे भेरे माल अचण में थोरो देरि थियो। ऐं कंहिंखे ख़बर न पए त मनुष्यत फैलाइण वारा वॾेरा आहिनि ठीकु आहे न ऐं जेके अधु पैसा त हिनखे ॾेई छॾे हल जमा करायो साईं। जमा कराई अॻियां पैसा बि जमा कराए में जेको माल कल्ह आयो आहे इहो बि जमा कराए में। ठीकु आहे वञ वञ वरी को ॾिसी न वठे वञ अने वठी वञ रे सिकंदर हल 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 सिकंदर जी साईं। ॿिए खे वठी जल्दी कर जी अब जी आलो कहिड़ो मां सम्झी मां अचो 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 भोतार जी बादशाही जो केर भोतार छाला भोतार वाड़े जाला भोतार मां तुझो नौकर भोतार तुझे हथ कातन तुझे हथ अए वाह जी मिठास आहे तुझे हथन में भोतार हथनि जी मिठास न पैसे जो कमाल आहे हे ईअं त आहे पैसो जान पैसो आहे तो हले भोतार काथे काथे झंडा आहे भोतार उते बि हणी आयो मैं जाते तुंहिंजा दुश्मन हुया यकीन करे सफ़ा ईअं कल्ह टियों ॾींहुं चढ़ियो मैं पोल ते उतां किराए तो भाॼियुनि खां बची भई यकीन करे थोरी सट आयसि बाक़ी धक वीआईपी लॻो यार ये कुर्बानी ॾींदव न त मां खां फ़ाइदो वठंदव भोतार हाणे तूं मालिक आहे अॼु भोतार ख़ुशि अथई। भोतार अॼु माशाल्लाह मूंखे बि ख़ुशि लॻे थो अरे सिकंदर जी साईं। हिन अहिड़े जेले खे अॼु 4000 ॾे हले रे भोतार तारीफ़ वञ 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 भोतार मां नौकर तुंहिंजो भोतार भोतार बस बस रे चापलूसी थोरो बस बस हल 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 महिरबानी भोतार अहिड़ा चापलूसी कंदा त मुल्क काॾो हलंदो साफ़ी तूं आहे? हा हिकिड़ो मिंट अस्सलाम वालेकुम दोस्तो जीअं त असां हलो हलो हाणे हलो 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 जीअं त अॼु असांजे तालके जो असांजे शहर जो वॾो साईं थोरो हथ मथे रस वे 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 हाणे ख़बर आहे तुंहिंजो साफ़ लाइव में बाद में अचो वे वे अरे दे हलो हल होशियार साईं यार उन ॾींहुं वरी मुंहिंजे ख़िलाफ़ पोस्ट रखी है न वो हा साईं इहो अथव हा जी हा पोस्ट छो रखी रे तूं साईं हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मां सॼी तव्हांजी फेवर कंदुमि न त सभिनी माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी साफ़ ई खपियल आहे इन हिसाब सां साईं हाणे थोरो सम्झंदा कयो पॉज़िटिव नेगेटिव हूंदासीं त कमु हलंदो पियो बाक़ी हाणे साईं थोरो सियासत आहे अरे ख़्याल ॿुधी छॾ साफ़ी जी अगरि मां भड़कियो मैं न त घर जो चुल्हो बंदि थींदई साईं हाणे तव्हां सां असांजा कहिड़े लिखाइसि हुकुम कर छा खपे हाणे ॿुधाए साईं दाऊं वॾियूं थियो छॾ मूं जवर दाऊं केरु थो ॾे वॾियूं दाऊं अचनि थियूं साईं कमु नथा थियनि थोरो दाऊं त ॾिनी माण्हू वधियूं साईं सफ़ा यकीन कयो साईं कवरेज घणो थोरो हाणे न ईंदो साईं हा हाणे न ईंदो हाणे दाऊं न ॾिसो हे कहिड़ा भाऊ हे मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे अच्छा तव्हां बि मुंहिंजा वॾा आहियो हाणे अॾो मिली न ॿीहर को बि पोस्ट मुंहिंजे ख़िलाफ़ लिखे साईं मां हिकिड़ी पोस्ट रखी आहे उहा डिलीट करे छॾिजे हाणे डिलीट थो कयां ठीकु आहे न असीं पारत हुजे हिकिड़ी अॾी ॾींदुमि न हिकिड़ो हफ़्ते खां पोइ अचिजे हल 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 हलो साईं ॿुधो नौकरियूं बेचणा
अड़े से कटे न तो इनखे हलो आज बात हलो वडेरे खे तंग न कर हलो ॾिसे थो न असांजो दिमाग़ हा साईं जियालो भी वडेरे वट जी जी मनशा तारो भी वडेरे वट साईं ॾिस न उहो साफ़ी भी वडेरे वट उहो ई हाल आहे न सॼे शहर जो खानो ख़राबी ये करे वेठा इहे थी ई कयूं वेठा आहिनि तोखे बि अॾु ॾियां थो हल 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 ठीकु साईं